हरे समायात पहला सलाम मुस्तफा जाने रहमत पहला सलाम। अल खसाइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सयूदी लिखियो आहे हीअं जो महबूब दुआ जा हथ खयां पंहिंजे मुंहुं मुबारक महबूब जो वराया त बादल अलाए काॾे हलिया विया सिज बीह रहियो। सुभान अल्लाह। ये बरसात ना है शामत आ पंहिंजे अमलन जी शामत आदा दुआ घुरो तौबा जा नफ़िल पढ़ी दुआ घुरो त मौला हिन शामत मां असांजी जान छॾा जे बरसात तोरी वसे त रहमत वारी वसे। दुरूद शरीफ मुंहिंजे सुहिणे हबीब जे मथां। हज़रत अमीरुल मोमिनीन उमर साईं जे दरबार में फारूक आज़म जे दरबार में सहाबी आया। साईं डुकर पजी वियो आहे माल मरे थो दुआ घुरो त मींहुं वसे। पाण फरमायो तो उथो हलो सभु गॾिजी नबी साईं जे जाजे हज़रत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार में आया। चो सुभान अल्लाह। बुध ओ वसीले जा इनकारी तवज्जो करे बुध वसीले का मना करण वारा त नबी जो वसीलो छो था वठो। अरे चरिया जा पुट नबी जी ज़ात जे वसीले सा अल्लाह दुआ कबूल कंदो आ। जे आदम जी दुआ हज़रत आदम अलैहिस्सलाम जी दुआ मकबूल मुस्तफ़ा जे सदके थे हसन जे सदके थे हुसैन जे सदके थे खातून जन्नत जे सदके थे मौला कायनात मौला अली जे सदके थे। ए मुस्तफ़ा त कायनात जो रसूल होय हाय। अमीर उमर साईं चयो हलो सैयदना अब्बास नबी साईं जे चाचे जे दरवाज़े ते आया। दरवाज़ो खड़कायूं हज़रत अब्बास साईं निकिरी आयो ॿाहिरि मैदान ते जो आयो सहाबी भी मौजूद हा वॾा वॾा सहाबी मौजूद हा। हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात आसमान जे निहारे रब जे दरबार में अर्ज़ करे तो मौला अॻे त मुंहिंजे महबूब जो वसीलो वठी दुआ घुरंदा हूं पर हाणे भी महबूब जो वसीलो वठी दुआ घुरंदासीं कबूल थींदी। पर मुंहिंजा मौला अॼु पंहिंजे चा महबूब करीम जे चाचे हज़रत अब्बास साईं जे सदके वसीलो वठी दुआ था घुरूं त बरसात नाज़िल कर। अल खसाइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे हज़रत अमीर उमर साईं जा इहे अल्फाज मुबारक ओ मौला मुंहिंजे दिलबर हबीब करीम जे चाचे हज़रत अब्बास जे सदके में बरसात नाज़िल फरमा। खुदा जो कसम देर थी काने बादल छांइजी विया चंद सेकंड लगा बरसात मदीने में वसी पई। मदीनो 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 ॾाढे जो मदीनो हलण जो इरादो आहे न। हर साल ही अथि दिल चए हिन साल हल मदीने हर साल ही अथि दिल चए। साईं अज़ीज़ जावरी जे मदीने हलणो अथई त चओ हर साल ही अथि दिल चए हिन साल हल मदीने अदा कलमो पढ़ियो अथई कंहिं ते तहे साण मिल मदीने। सुभान अल्लाह। अल्लाह साईं सभिनी खे नसीब फरमाए। साईं फरमा तुराब आ शिफा मिन कुल्ले दा मदीने जी मिट्टी भी शफा है। मदीने जी मिट्टी भी शफा है। ऐं जॾहिं बि वञी त रोज़े पाक जे अंगण ते महबूब जे साम्हूं बीह करे ईअं चवंदो कर ऐ ख़तम रसूल सुभान अल्लाह
जॾहिं 2018 में असां मुंहिंजा दोस्त हलिया तो मदीने में अंगण में असां सां गॾु पढ़ण था हिकिड़ो शुरतो भॼी आयो। शुरतो सम्झो था, पुलिस वारो मूंखे चए ए शादा कलाम, मां चयो ए शादा कलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुभान अल्लाह। मूंखे चईस कतीर या हाजी कलाम हादा नबी, मां चयो हादा काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी मज़ारुन हयुन, मां चयो नबी साईं अॼु बि मदावर में ज़िंदो आहे, असांजो ॿुधे थो। ऐ ख़तम रसुल मौलाए कुल, ए ख़तम रसुल मौलाए कुल, सामो जो बिठा आयूं, जो कुछ भी आयूं, जहिड़ा भी आयूं, सरकार अवां जा हूं। ऐ ख़तम रसुल मौलाए कुल, ऐ ख़तम रसुल। दुरूद शरीफ मुझे साईं जे मथां पढ़ंदो। हाय न दर्द जे मारन जा दरमान अमी आयो, साहिबत सखावत जा। मथे या रात भी ॻाल्हायो तो वरी हिन महिल बि दुरूद मुंहिंजे साईं जे मथां पढ़ो। फारूक आज़म दुआ घुरी, मौला तुंहिंजे रसूल जे चाचे अब्बास जे सदके बारिश नाज़िल फरमा। ख़ुदा जो कसम आहे चंद मिंट गुज़रिया बारिश जे लहकी कड़को कई। जे अल्लाह नबी साईं जे चाचे जे सदके बरसात नाज़िल करे सघे थो त मुस्तफ़ा जे सदके छो थो नाज़िल करे? टारे भी सघे थो, आणे भी सघे थो, टारे भी सघे थो। पर पंहिंजूं शामतूं न मुंहिंजा मिठा, पंहिंजूं शामतूं जंहिंजे करे हे कारनामनि जे करे असांजे हले थियो। पर अल्लाह जे दरबार में दुआ आहे त अल्लाह ताला पंहिंजे हिकिड़ाई जे सदके पंहिंजे करम कंदो, पंहिंजे बाननि जे मथां, बांदड़ियुनि जे मथां, हुज़ूर जी सारी उम्मत जे मथां अल्लाह पंहिंजो करम फरमाईंदो। अल्लाह ताला त इम्तिहान थो तलब करे, पर असां में उहा सह न आहे। बसि इहो दुआ घुरंदो कर, मुंहिंजी बाहिर कजां शान वारा नबी, मुंहिंजी बाहिर कजां शान वारा नबी, अची भेरो कजां ए भलारा नबी, ए भलारा नबी, मुंहिंजी बाहिर कजां शान वारा नबी, मुंहिंजी बाहिर कजां शान वारा नबी, अची भेरो कजां ए भलारा नबी, ए भलारा नबी, मुंहिंजी बाहिर कजां। अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण बारगाह में क़बूल फरमाए। इंशाअल्लाह ईंदड़ यारी शरीफ़ जेका थींदी उन जलसे जो ख़िताब लाजवाब हज़रत साईं दिलबर साईं जा शहज़ादा साईं साजद साईं जन जो नूरानी ख़िताब थींदो। सॼी जमात के जलसे जी